कराची का खबर मताईं पहुंचाईंदासीं जिते सिंध पुलिस तुर्किया का 9mm पिस्टल खरीद करे पड़ता आहिनि। अहम खबर मां शेयर करें पिया। पिस्टल वसूल करण का अॻु चेक करण लाइ पुलिस जी टीम तुर्किया रवानी थी वई आहे। टीम में DIG हेडक्वार्टर मोहम्मद ज़ुबैर, SSP फैसल अब्दुल्ला चाचड़ ऐं असिस्टेंट IG ऑपरेशन समीउल्लाह सुमरो शामिल आहिनि। DIG हेडक्वार्टर जी आर्ज़ी चार्ज DIG परवेज़ चांडियो हवाले कई वई आहे। समीउल्लाह सुमरो जी AIG ऑपरेशन एडिशनल चार्ज बि डॉक्टर फरूख हवाले कई वई आहे। कराची का यह खबर अवां ताईं पहुंचाइण पिया। सिंध पुलिस तुर्किया का 9mm पिस्टल खरीद करे वरता आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला। जी बिल्कुल, सिंध पुलिस तुर्किया का 9mm पिस्टल खरीद करे वरता है। जैसे पिस्टल खरीद करण वारो आर्डर वसूल करण का अॻु चेक करण वारो जेको प्री शिपमेंट इंस्पेक्शन जेको आहे उन लाइ पुलिस टीम तुर्किया रवानो थी वई आहे। जॾहिं त रवाना थियल पुलिस टीम में DIG हेडक्वार्टर मोहम्मद ज़ुबैर दरेशक, SSP फैसल अब्दुल्ला चाचड़ ऐं असिस्टेंट IG ऑपरेशन समीउल्लाह सुमरो शामिल आहिनि। जॾहिं त तुर्किया ॼण बाद DIG हेडक्वार्टर दरेशक जी जेको चार्ज आहे उहा एडिशनल चार्ज DIG परवेज़ चांडियो ॾिनी वई आहे। उन सां गॾोगॾु समीउल्लाह सुमरो जी जेकी एडिशनल IG चार्ज असिस्टेंट IG वारी चार्ज आहे उहा डॉक्टर फारूक हवाले कई वई आहे। अहिड़ी तरह तुर्किया वेंदड़ SSP फैसल अब्दुल्ला चाचड़ जेको सईदाबाद जो प्रिंसिपल आहे जेका चार्ज हिन वक़्तु SSP अनम अवान खे ॾिनी वई आहे। जी वॾी महिरबानी नासिन। कराची खां अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾिना आहिनि।